सबका भुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुम्बश नाहे जाए मूसा हले सा जीव मिठो न करे। मुझा स्टेज ते वेठल समूरा अदीब दोस्तों ऐं मौजूद हाल में वेठल मजा दोस्तों जिए सिंध जिए असांजी हक़ परस जदोजहद मजा मोहतरम दोस्तों ऐं तमामु सुठो थियो जो ॾिसो न जॾहिं अदीब ऐं सियासी माण्हू गॾिजी स्टेज ते ॻाल्हाईंदा त उहो हिकिड़ो गुलदस्तो ठही पवंदो आहे। जेकॾहिं रुॻी सियासी माण्हू ॻाल्हाइनि ऐं अदीब न ॻाल्हाइनि त इहो बि मुनासिबु कोन्हे। तंहिंजे करे हीउ प्रोग्राम ॼण त हिकु गुलदस्ते जे अंदाज़ में वञे थो। SUP वेठी आहे, AJP वेठी आहे, ॿिया दोस्त वेठा आहिनि, हीउ हिकिड़ो गुलदस्तो आहे। पाण सियासी माण्हू आहियूं तंहिंजे करे असीं अब्दुल गफ़ार ते ॻाल्हाए सघूं था, अदब ते पाण घटि ॼाण रखूं त अब्दुल गफ़ार तबसुम सम्झो त सिंध आहे। जॾहिं अमेरिका जे अंदरि सिंध जे पेटनि जे ख़ातिर सिंधी माण्हू जिदोजहद कनि पिया त हीअ बि अमेरिका जे अंदरि ईअं ई मुज़ाहिरा कनि पिया जीअं तव्हां हिते मुज़ाहिरा कयो पिया, जीअं तव्हां प्रेस क्लब जे धरणा आहियूं वेठा आहियूं, हे ईअं ई हुते पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायूं वेठा त ॾिठोसीं त सिंध जो अदीब सिंध जो ॾाहो उहो बि एतिरी मोहबत करे थो सिंध सां जेतिरो सियासी माण्हू आहे, जेतिरो सियासी कारकुन आहे उहो एतिरी मोहबत करे थो सिंध सां। तंहिंजे करे असांखे अब्दुल गफ़ार तबसुम इन जे करे वधीक महबूब आहे त पंहिंजे वतन पंहिंजी अवाम साझी सिफ़ुनि में गॾु बीठा आहिनि, हर ॾुख में हर वक़्त में पंहिंजी अवाम जी जिदोजहद। ऐं ॾिसो सवेर ग़ुलाम नंबर ॻाल्हायो त हिकु कलम हिकु मां छा लिखी छा लिखां, इन जो मक़सदु छा आहे त इहे अदीब दानश्वर लिखणु पढ़णु वतन ऐं सिंध खे महसूसु इहो कंदा आहिनि त हू सॼो जिस्म आहिनि। वतन सिंध ॼण त हुननि जो जिस्म आहे। असां थोरा त आहियूं अब्दुल वहाब सूमरे जा जंहिं हीउ प्रोग्राम बचाए असांखे अब्दुल गफ़ार जी जेका सिक ई तबसुम साहिब जी साजी सिक पूरी कई। जीए सिंध जी हक़ परस जदोजहद। वॾी महिरबानी साईं लालमोहन चांडे साहब। हाणे मां डॉक्टर मुश्ताक़ुल सिंधी एमपी संगत जो साबिक़ा सेक्रेटरी जनरल ऐं सिंध जो उनखे गुज़ारिश कंदुमि उनखे किथे